ए करीम तेरे करम से कौन सी शय मिली ही नहीं। ऐ करीम तेरे करम से कौन सी शय मिली नहीं। झोली मेरी तंग है तेरे वल कमी ही नहीं। जो तड़पाती है दिल मेरा वो उल्फत है मोहम्मद की। तो सुभान अल्लाह। जो तड़पाती है दिल मेरा वो उल्फत है मोहम्मद की। जो है पेशे नजर वो अकीदत है मोहम्मद की। गुनाहगारों न घबराओ सयाकारो न शर्माओ। सुनो आवाज कानों से जो आती है मोहम्मद की। गुनाहगारों को जन्नत से खड़े दरबान रोकेंगे। हुक्म होगा कि आने दो ये उम्मत है मोहम्मद की। हुजूर आए सिर्रे आफरीनश पा गई दुनिया। अंधेरों से निकल कर रोशनी में आ गई दुनिया। सुते चेहरों से जंग उतरा बुझे चेहरों पे नूर आया। हुजूर आए तो इंसानों को जीने का शूर आया। असा मौलवी वाइज में चवंदा हूँ रमज़ानुल मुबारक जो महीनो त पोइ कुछ माण्हू जेके रखंदड़ हूंदा शौक़ीन पोइ सुभान अल्लाह चई नालो वठंदा। बाक़ी न ते ईअं को छिप पहाड़ जो किरे पोइ उहो वेठा तकींदा। अब रमज़ान जो महीनो रहमतन ऐं बरकतन वारो महीनो आहे तो इंसान जी ईद जे लाइ तैयार थींदो आहे न ख़ुशि थींदो आहे। कपड़ा सिबाईंदो आहे सही शॉपिंग कंदो आहे तैयारी कंदो आहे। ये रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रमज़ानुल मुबारक जे लाइ शाबान जे महीने में तैयारी कंदा। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शाबान मुअज़्ज़म जे आखिरी खुतबे में खुतबो इरशाद फरमायो तो महीनो अचे थो हिकिड़ो शान वारो वॾे मान वारो मर्तबे वारो रहमतन वारो आहे। ऐं अल्लाह रब्बुल इज़्ज़त क़ुरान मजीद में उन जे लाइ पारत करे थो वसियत करे थो हुकुम करे थो। मां मुंड में ही ॻाल्हि कया मता वरी बाद में ॻाल्हि यादि न रहे। हिकिड़ा माण्हू चवंदा आहिनि से रमज़ानुल मुबारक जे महीने जो रोज़ो रखूं या न रखूं। शुगर जो मरीज़ आहियां ब्लड प्रेशर जो मरीज़ आहियां। हिकिड़े ग़रीब मिस्कीन पाड़े वारे खे हूअं तकींदुसि न पोइ को मानी फिदीअ वारी खाराए जान छॾाईंदासीं। तव्हांखे कहिड़े मौलवी चयो आहे मुफ्ती फतवा ॾिनी आहे त शुगर जो मरीज़ ब्लड प्रेशर जो मरीज़ रोज़ो रखे ई न। कुरान चवे थो फल्यसुम हो जेको रमज़ान जो चंड ॾिसे थो त उन ते लाज़िमा वाजिबा तो रोज़ो रखे। बीमारा शुगर जो मरीज़ आ ब्लड प्रेशर जो मरीज़ आ पिरो रखे।
पो अल्लाह जो जिक्रो कंदो वही दी गुजरदो वही तिलावत इबादत में रहे रोजो बची विस दी गुजरी उस तो वाह वाह थी विया जे करे सोड़ संघोड़ पहुंचे से भुख परेशान करे से तकलीफ वधी वही तो शरीयत चवे तो बाईपास वठी भई छदे से को गुनाह न थस रखे तो सही भयन जी भी इजाजत तवा ते केर बंदूक खयू पिठवा तो रोजो भई ते मारी दो सा ए अग में जको चवे थो त मां मरंदुस बचंदुस ना यो चंड्रो मरंदो बचंदो वाकई ना अग में ईमान जो हाल इयो थस तो चवे थो मां त मरीजा मां त बीमार साईं मां चले छा हुकुम अग में हियाओ टुटो पियो थस साह निकरे तो कालो रख पीरू ईमान अकीदो पक्को है मजबूत कर तवक्कल अल्लाह ते कर बेड़ा ही पार बस केतरा ही मानो इन पोड़ाए पोड़ियो वो पत्थर कुटन था रोड ते तगारी मथड़े ते दस पियो थो वही अंदर तने भी रोजो आ बेहोश थी किरी था पवन तने भी रोजो आ ईमान हाने तो मौसम भी बेहतरीन आ सर्दी सर्दी लगे भैया माशाअल्लाह का तकलीफ ना है पर मां वाइजन में एकड़ी गाल कंदो हां जेके चंद्रा गर्मी में रोजो न रखंदा हा तवा दिसजो ये सर्दी जनवरी में भी कोन रखंदा छो रोजे जो ताल्लुक अदा सर्दी गर्मी सा ना है जो ईमान सा है वडे आवाज से चो तो सही बस ईमान थस बस बाकी न त पो उन जे लाए जड़ो जनवरी सर्दी तड़ो गर्मी गाल बराबर अचो अल्लाह साईं कुरान में ऐलान कयो चो सुभान अल्लाह कुरान जो बुधण त सवाब चो इन दिल भर जो दिसण भी सवाब कुरान के दिसी बड़ तने भी सवाब यादी पढ़दो तो जो तने भी सवाब वाइज में वेही करे वो सुबह का शाम दिन यार जो दीदार कर तरे भी सवाब है दिसो सजो नी बैठो मोबाइल ते गाना फिल्म टीवी दिसे तो कुरान मजीद जो दीदार कर अखड़ू ठरी पवे अल्लाह साईं कुरान में ऐलान कयो आ या अय्युहल्लज़ीना आमनू चवे थो कुरान वो ईमान वारो तांखे थो चवा अब तू गोश्त जो 2 किलो वठी पो घर रखी बिली के चो तो पारत थी मां के बसर टमाटर आने तो घर जी करे भाजी ठाए खाइंदा से कुछ जरी बूटी छड़ी तो चला अब खीर जो गिलास टप भरे पो बिले के चो तो पारत थी ख्याल कर जाए मां खंड पती आने तो घर जी चा पीदा से मोटण का पो कुछ बचंदो चुको अमानत हवाले उन जे कजे जेको खयानत अमानत में न करे अल्लाह फरमाए तो रोजो मुझो बेहतरीन आ यो मुशरिक काफिर मुनाफिकन के कोन थो चवा ओ तवा मोमिनन के थो जे में ईमान जा दाना आइन वो संभारी दो मुझे रमजान के हाने दिसू त मोमिन केरा कुरान चवे थो मोमिन के चई डायरेक्ट फरमाए या अय्युहल्लज़ीना आमनू मुतलक इंसान के भी न चई रुगो ईमान वारन के ताके चवा थो ताके पारदा रमजान जो मेहमाना साल में एक मरतबा थो अचे अब साल में घणा महीना साल में हमरा 12 महीना पो घणा महीना खाओ पियो था 11 महीना अल्लाह जो नेमतों खाए पिए हण हलाल हराम दमादम मस्त कलंदर सब कुछ पेट के अंदर एकड़ो महीनो रुगो अल्लाह चवे थो मां रब के राजी कर दिए जो रोजा रातन जो भी मोकला दबे खा जेडो वणई खा जेडा जोर लगाना थी लगा तप शरबतन जो पी बस को रोज दिया जो बस वो भी इंसान के नसीब ना है बदनसीब ना 12 महीना 11 अल्लाह जी नेमत के किए पे तो खाए पिए करे को हिसाब आयो एकड़ो महीनो सुनिया जो रोज अल्लाह चवे तो तने भी इंसान को बर्दाश्त ना मोजा दोस्तों ना कदरी न कयो ना शिकरी न कयो अज वायदो को इंशाल्लाह रमजान जा रोजा संभारे रखंदा से एर वारन के भी हुक्म कंदा से तो अल्लाह फरमायो मुझो मेहमाना साल में एक मरतबा थो अचे सवाल पैदा थो अल्लाह साईं मेहमान
वडन माण्हुनि जा मेहमान नवाबनि सरदारनि जा बादशाहनि जा मेहमान बादशाहनि जे ओताकनि ते वेंदा नवाबनि सरदारनि जा मेहमान नवाबनि सरदारनि जे बंगलनि में वेंदा अल्लाह के गरीब झूपड़ी वारे वठ न ईंदा रब दाद बादशाहनि खां बादशाह आयो सब खां वॾा आयो तव्हां जो मेहमान भी वॾो हूंदो शान मान वारो हूंदो अल्लाह तव्हां जो बादशाहनि खां मथे छा थो चवे क़ुरान पर में बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर जो सुभान अल्लाह बादशाहनि खां भी मथे केरा ज़मीन आसमान जो बादशाह तो मेहमान भी एडो वडो होंदो इए त ना है जो अल्लाह जो मेहमान भी वडन माण्हुनि वटि वञी असां ग़रीब रहिजी वई चओ सवाल आहे अल्लाह से फरमायो भला इहो त ॿुधायो मां रब रहंदो काथे आहियां जिसी तव्हां ते जत किथे रहो था हर जाइ ते ज़मीन जे तहन में जरण में पिया ॾिसो था पिया हर नंढे वॾे जे दिल में मुस्लिम काफ़र वटि बंगलनि में ग़रीबनि अमीरनि वटि जेजॾहिं मां अल्लाह पाण अमीरनि ग़रीबनि जे दिलनि में सभिनि वटि यकसां रहां थो त मुंहिंजो मेहमान जीअं नवाबनि सरदारनि बादशाहनि जे ओताक दर ते दस्तक ॾींदो तीअं त खाना बदोशन जे झूपड़ीअ ते बि दस्तक ॾेई वॾा फड़ा मियां राम जा वसायूं ईंदो जो सुभान अल्लाह ईंदो ग़रीबनि वटि बि ईंदो पर ता कदुर कयो कहिड़ो मेहमान वरी सवाल पैदा थियो अल्लाह से मेहमान जा ब क़िस्म चओ हिकिड़ो मेहमान जेको रहमत बणजी थो अचे ॿियो मेहमान जेको ज़हमत बणजी थो अचे अल्लाह फरमायो मुंहिंजो त अहिड़ो महिमान आहे जेको क़ुरान पाण थो ऐलान करे छा थो चवे क़ुरान जी रहमतूं खयों थो अचे मेहमान रहमतनि वारो महिमान आहे पर में बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम ॿियो सिपारो आहे सूरज जो नालो सूरतुल बकरा अल्लाह क़ुरान में ऐलान कयो आहे पर उन्ज़िल फ़ीहिल क़ुरान जो सुभान अल्लाह मुंहिंजो मेहमान अहिड़ो आहे वो जेको तव्हां वटि मिठड़ो क़ुरान खणी आयो आहे क़ुरान रहमतनि वारो आहे न बरकतनि वारो आहे शिफ़ा इन में मां नथो चवां क़ुरान थो ॻाल्हाए फरमायो नज़िलु मिनल क़ुरआन मा हुवा शिफ़ाउ व रहमतुल लिल मुमिनीन इन क़ुरान में शिफ़ा है क़ुरान में रहमता क़ुरान में बरकता ई मेहमान रहमतन वारो तरे त रहमतन वारो क़ुरान सां खणी आयो खुद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो सोनो साईं मिठो साईं बिनी जहान जो सरदार रहमत जो समंदर आहे अल्लाह क़ुरान में ऐलान कयो अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन जो सुभान अल्लाह केड़ो साईं आहे एक मर्तबा मुझे दिलबर जो नालो त वठी ॾिस चो मोहम्मद जल्दी में पुठियां चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोहम्मद मुझे साईं जो नालो वठंदो दोस्त हुजे दुश्मन हुजे पंहिंजो हुजे परायो हुजे चप चपन सां मिले वेंदा चप चपन खे चुमियो ॾींदा मोहम्मद मुझे
मुझे साईं जे नाले जे वठण सा निरालो मुस्तफा जो ना हुआ दिल में रखण जहिड़ो निरालो मुस्तफा जो ना हुआ दिल में रखण जहिड़ो रखी दिल में वरी आहे चपन सा पिण चुमण जहिड़ो मुझे साईं जो नालो मिठड़ो आजो सुभाणे नालो वठो चप चपन सा मिली चुमियूं ॾींदा मुझे साईं जी ताबेदारी कयो गुलामी अख्तियार कयो सब गॾिजी सरजी सुन्नत ते अमल कयो त तव्हांजा दिलू दिलनि सां मिली वेंदा क़ौमी कबीलाई झेड़ा झगड़ा ख़त्म नफ़रतूं ख़त्म साड़ हसद ऐं बुग़्ज़ ख़त्म ओड़े पाड़े रिश्तेदार खां मुझे साईं जे सुन्नत जे घरे तव्हां अमल कंदो अहिड़ो मिठे नाले वारो साईं आ दुनिया वारो वो खैरुल बशर फखरे औलाद आदम वो खैरुल बशर फखरे औलाद आदम बशीरो नज़ीरो शफीए दो आलम वो लुत्फी मुकम्मल वो खुल्क़े मुजस्सम बनी लो इंसान का गम खारो हमदम गली और गदा का प्यारा मोहम्मद खुदा का मोहम्मद हमारा मोहम्मद मोहम्मद वो गुम गश्ता कौमों का हादी तो आलम में इल्मो अमल का मुनादी पैगंबरे अज़्म खुद एतमादी शरीयत है जिसके बहुत सीधी सादी मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं जो नालो मिठड़ो रमजान के महीने में पांजे रब खे पुकारो न अल्लाह पेरा दा दिहाड़ा रहमत ही रहमत जा बरकत ही बरकत एकड़ा जमाती चवन था साईं असा अल्लाह के मौलवी साहब सदे सदे गोडे जेडी तस्बीह पड़ी ट्रोड़े मुसला गारे छड़िया से पर अल्लाह बुझे ये लफ्ज कुफरिया है अल्लाह बुधे न थो हाँ अल्लाह बुधे थो पर चंद्रा तो के घुरण न थो अचे रब खां घुरे अल्लाह न दे सवाल ही पैदा न थो थी अल्लाह तो वेठो आ देण जे ला वो तो सखियन जो सरदार आ हे वरी छा थो चवे असां जो दुआऊं भी हथ हेडे मुंह हेडे हेर दुआ करे पोचे तो अल्लाह न थो पर जुमे जडी तकड़ा यार के एडिया जो एक घड़ियाल दे बे मौलवी साहब दे कानी में का सही दे तके सड़यो वेठो आ पो सही दुआऊं कबूल न थू थिन अल्लाह दे न थो इखलास सा मोहब्बत सा प्यार सा तड़पी करे अल्लाह जे दर ते किरी पो तुझे अचण में देर आ उन जे ॾियण राज़ी थियण में देर ना आहे मुझा दोस्तों अल्लाह जेको पीमा जे मोहब्बत प्यार का वधी मोहब्बत हो करे इंसानन सा पांजे बानन सा मां जे मोहब्बत का भी 70 गुना ज्यादा वधी खुदा जो कसम पांजे बानन सा रब प्यार थो करे सो भी गुनाहगारन सा बुधो मुसलमानो हजरत बीबी हाजरा ओ पांजे बचड़े इस्माइल के खणी सफा मरवा जे पहाड़न जे विच में रखी पो बचड़ो इस्माइल भूख उन जे करे तड़पे रोए पे रड़ियो पियो करे पो बीबी हाजरा भजी ढुकी करे सफा ते पोतिया त पानी दिसा को ढुकड़ो बचड़े के दिया मावा अम्मा जी दिल आहे त पोया इस्माइल बचड़े रड़ कयो तमा हाजरा ढुकंदी आई भजंदी अल्लाह मुझे बचड़े इस्माइल के कहना गबला धकत न आयो गर्मी त कोन लगुस अची मथे चादर जो छाव कयई वरी ॾिठई त उन जे घरे थो तड़पे वरी झुकी भजी सफा थे पोतिया त पोया इस्माइल बचड़े रड़ कयो वरी ढुकंदी आई बचड़े जे मथा करे सफा ते त करे मरवा ते अल्लाह इन मंजर के प्यो ॾिसे जी जब तड़पता है कोई बेटा
बेटा तो माँ का दम निकलता है, जब तड़पता है कोई बेटा तो माँ का दम निकलता है, जब मगर माँ तड़पती है तो फिर ज़मज़म निकलता है। अल्लाह से फरमायो बीबी हाजरा तुझे बचड़े इस्माइल जेला परेशान न थी, फिक्र न कर, उन जे पेरन जे खुरन जे हेठा मां अल्लाह ज़मज़म त जारी करे सघां थो, पर तो हाजरा मां जे तड़पण के बर्दाश्त न थो कयां, क़यामत इबादत बढ़ाए छॾींदो। मां तो मां उनजे मोहब्बत का भी 70 गुना ज्यादा अल्लाह पांजे बानन से प्यार थो करे, पर कोई रब के सरण जे तैयार ना है। छडे थो तो चेतो बुधे न थो। अजीब गाल हजरत मूसा कलीमुल्लाह अल्लाह ए नेक नमाजी हाजी मुल्ला गाजी तोखे सड़न था त पो कीअं जवाब दींदो आ। अल्लाह सी फरमाए मूसा नबी कोई नेक नमाजी बानो मा रब के सड़ींदो आ, अल्लाह एक मर्तबा जवाब दींदो आ, जी मुझा बाना जो सुभान अल्लाह। अल्लाह साईं जेकर को गुनाहगार बदकार ऐबदार सदे तो पो अल्लाह से फरमाए मूसा नबी जेकर को गुनाहगार ऐबदार दोही आस्याकार है रब के सदे थो, एक मर्तबा ना ब मर्तबा ना टे मर्तबा मां अल्लाह उनके जवाब दिया थो, जी 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 मुझा बाना जो सुभान अल्लाह। बुधो अल्लाह से छो वो नेक नमाजी मौलाई बेचारो सदे पे उनके एक मर्तबा जी हे गुनाहगार बेकारा बुधो अल्लाह जो प्यार पांजे बानन से केडो करीम आ। तो हजरत मूसा नबी सवाल के अल्लाह से फर मूसा नबी ए नेका नमाजी या तहज्जुद गुजार हाजी सखिया मां रब के सदे थो आसरड़ो पांजो उम्मीद नेकिन जे मथा भी अथस, सोचे थो अल्लाह कुछ नेकी भी आ तहज्जुद भी हिल नमाज भी आ कुछ टेक अथस सहारो अथस, तरे मां अल्लाह एक मर्तबा जी थो चवांस ओ मूसा नबी ही गुनाहगार है बुदार मां रब जे दर ते रोईंदो आयो, खाली दामन झोली खणी आयो गुलाम जा पहाड़ खणी आयो, चवे थो अल्लाह मां वडाई कया त छा दे गया तकबर कया त छा दे गया, अखिन में पानी जा नार वाइंदो थो अचे अल्लाह मां खालिया गुनाही गुनाह थी मां वट भीगा काई नेकी नाए मौला तुझे रहमत मुखे आसरो उम्मीद आ, मुझे रहमत जेको आसरो कयूं थो अचे करे मां अल्लाह उनखे चे मर्तबा जी करे जवाब थो ॾियां, एॾो अल्लाह करीम आहे। अया बुध कुरान छा तो चवे कुरान पर में बिस्मिल्लाह रहमानिर रहीम कुल इबादियल्लज़ीना असरफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाहि इन्नल्लाह यग़फिरुज़्ज़ुनूब जमीआ इन्नहू हुवल गफूरुर रहीम। जो सुभान अल्लाह रब जे रहमत खां नाउमीद न थियो सॼो तमां क़बूल कया घुरो तमां तव्हांखे ॾियां इस्तिग़फ़ार कयो त तव्हांखे माफ़ कया, रब त इंतज़ार में आहे जी करे थो पियो। अया ॿुध क़ुरान छा थो चवे क़ुरान फरमाए वाइदा सालक इबादी अन्नी फइन्नी क़रीब उजीब दावत दाए दादान फलयस्तजीबू ली वलयुमिनू बी लअल्लहुम यरशुदून। सच्चो कुरान जो सुभान अल्लाह
सजो डी राग रूग ते वेठो है सरुदन ते केड़ो मजो लुत्फ आवते हराम कारी बुध कुरान पढ़ कुरान रमजान जो महीनो अचे तो मोबाइल के बंद करे फिटी करे कुंड में सजो डी कुरान खोल ब टे खत्म कर त एकड़ो त खत्म कर डेली एकड़ो सिपारो कुरान जो पढ़ रात है डी रब जी रहमत जी बरसात वसे जलसे में बैठा वायद में बैठा मां सवाल तो के कूड़ न गालायो अब ता पांजे अबे के सड़ के अबा साईं आहे कोड़ो अबो जेको पुत्र के चवे जी मुजा पुत्र सवन में को मान चौंदस बाकी कमल थला आहे खामोश तू छो बैठाओ को पासे में बैठो थो जा अबो मता वरी घर पादर पुसाए हणे अरे छोरा जाए वाइज में छापियो मुश्किल साईं आए कोड़ो उस्ताद फरमा बरदार शागिर्द सदे उस्ताद साईं चवे से जी मुझा पुट मुश्किल सवन में को माना चौंदस आहे कोड़ो मुर्शिद मुरीद सदे मुर्शिद किबला साईं जवाब देस जी मुझा मुरीद सवन में को मा चौंदस बाकी ना अल्लाह के दो मेहरबाना शिकलत पांजी दिसो गिरेबान पांजो दिसो अल्लाह तो के टेटे जगर जी करे तो जवाब दे निमक हराम जी सना खां पता पता है खुदाया दम बदम तेरा सना खां पता पता है खुदाया दम बदम तेरा जमीनो आसमां तेरे हैं मौजूद अदम तेरा जो तेरा खा कर तेरा शिकवा करे या रब ताजुब है कि उस पर भी रहे लुत्फो करम तेरा इबादत करे तो उनके भी दे थो जेको ना फरमाना दाहरियो उनके भी भूख ते नथो सुमारे एरो करीम अल्लाह अगे जमाने में हुयो के दादियों के नानियों के कुराड़ियों मौलाई के वयो फौत थी के एकड़ देखड़ मत होजन तो होजन ननड़ा बारड़ा रोइंदा हा उनन के बिस्मिल्लाह करे खणी छाती से लाए थई खीर भी पियारन या पिंगे में लोडाए झूले में पो जिक्र भी कर ला इलाहा इल्लल्लाह जो सुभान अल्लाह पांजे बचन के झूले में झुलाए जिक्र करन अग जे दौर जू दादियों अमड़ियों नानियों जेके होयो से ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह बिस्मिल्लाह बचड़े के सुकून लंडरा जीविंदो हो आजकल जी अम्मा भेण पींगे में छोरे रुनो नाहे अम्मा बुझो ठोक्यो नाहे बरो थीन भागो मारे पवे मरे न थो तू भी पांजे पढ़े ते वयो मथो खाए छड़े हां माईया जो झड़ो हुंदो मुर्स सा कसर कढंदो पुट का अब जेको छोरो पिंगे का मां जे लांताणे सा वडो थो अबे के सर कर ओ अब्बा चलो बरो कारी हर जो नांग खाई जंग बजे चल काडे वे गुमकार थी हाने घर आयो ये पिट पारूता शो यो छोरो वात पटो पियो पलाल में पियो कारीगर जो नांग खायो पोइ रोइंदो हिंदोड़े आओ से मुझे एकड़ो पुटड़ो दुआऊं करियो पिटी पाण नांग खादो कारीगर जान छुटो अब बुधो पीमा जी दुआ आबादी है न तो पिट बदवा बर्बादी ना है छा पिचो न पाण बदवा पाण कयो न पिंगे का वठी जेको मां पी जे के बुजाए लानत दे वडो थीड़े यो पीरान पीर थिंदो हलायो तो सही को मौलवी वट विंदो सही तावीज ऐं वजीफो दो छोरो फरमा बरदार होजे कुरान सामुआ मां वाइज में गारंटी सा थो चवा जेको पीमा जो पिटला मुलन जे तावीज सा सिधो नथी न पांजो टाइम खर्च कर न पांजो पैसो जाया कर पीमा जो पिचल मौलवी जे दुआ सा सिधो थिंदो सवाल ही पैदा ना पांजे बच्चन जी बर्बादी पाण करे तबाहियो पाण पटे एकड़े गोठ में मौलवी में सही वाइज कन आयला ओते चसे छोकरो आ सजो डी चंडरो वतो गोठ में विढ़ंदो वतो छा तमाशो मचाइंदो साईं के दुआ रखो मां जो ननड़ो निकड़ो हुंदो वठी जो आयो उसा जो कु वडो वाड़ो को मां जो पुट नालो छाती चसे कु अरे नालो जो कुह रखी तो गोठ लताड़ी तो छड़ी दो हालत है नाला उबता सुबता साईं अब्दुल हफीज साहब चोआ हेडमास्टर खुदा जो कसम चतो जेको बार मोटी दो रजिस्टर उन जो नालो लिखंदो आ हेडे होडे जेकरे नाले में मोहम्मद अहमद में भी फर्क सिधो करे तरबियत इया है
उस्ताद तरबियत कंदो आहे ऐं पीउ मां खां वधीक को उस्ताद न आहे मां जे गोद खां वधीक को उस्ताद न आहे ॿार जी तरबियत पहिरियों शुरूआत उतां थी थिए असां नालनि जा बि कम लाहे छॾियासीं तरबियत जा बि कम लाहे छॾियासीं पोइ इहो छोकिरो वॾो थींदो पीउ जी अछी ॾाढ़ी पटींदो माउ खे घरां धिके छॾींदो 3-4 ॾींहं थी विया हिंगोरजा जे इलाइक़े में नौजवान पुट पंहिंजे माउ जे छातीअ सां 3 साल खीर पीआरी गोलियूं ठोके कढे जंहिं मां हिंगोरजा जे इलाइक़े में जंहिंजी जलमा 3 साल ताईं छातीअ जो बिस्मिल्लाह करे खीर पीआरींदी रही बचड़े खे अल्लाह उन छातीअ खे गोलियूं पिस्टल जा फेर करे माउ खे मौत जे निंड में सुवारे या तरबियत नाहे तालीम नाहे दुनिया वारो जरे बचन के कुरान न पढ़ाईंदो मस्जिद मदरसन ॾे न मोकिलींदो वाइज़ आलिमन जे जलसन में वठी न ईंदो त किथां वञी सिखंदा जे करे अम्मा ने का नमाज़ी आए ताजुद गुज़ारा बचड़ा पैदा थींदा सचल सरमस्त जहिड़ा हथ मथे करे चो सुभान अल्लाह अम्मा ने हुजे नमाज़ी हुजे बचड़ा सुल्तान पाहो जड़ा पैदा थींदा अम्मा लेकर नमाज़ी आहे बचड़ा भिटाई जड़ा पैदा थींदा अम्मा लेकर नमाज़ी ताजुद गुज़ार बचड़ा कलंदर शहबाज जड़ा पैदा थींदा अम्मा अम्मा फातिमा ज़हरा जड़ी हुजे बचड़ा हसन हुसैन जड़ा पैदा थींदा सावड़ तालीमा ना सावड़ तरबियत पोरी डो दिला पुटन के तो पुटना फरमान मुजा दोस्तों अजीजो सजो दी यारी वरी यो पूछा करते छोरो जो तुजो घर छडे वो रात जो बीटी बजे वे होयो का थी सजो दी चरसाइन सा भंगन सा यारी थस उन छोरन लुटेरन सा यारी थस जेके पी माजा पिचल है ए बुधो मुसलमानो जेके घरा निकरी करे चौकन चराहन ते सूटा हणी जेके कुरान वारन आलमन के गारियों दिन था ये घरन में पीरू पांजे पीमा के गारियों दे पो आलमन के गारियों दीला या जेके आलमन के घटल गालाए कुरान वारन जे खिलाफ बकवास कंदा आहिनि तव्हां ॾिसो ये पीबा जा पिठल हूंदा थो छोराई खुदा जो कसम पीमा जी तरबियत होजे आलिम कुरान वारे जे खिलाफ को बकवास करे सवाल ही पैदा ना है आज वायदो कर दे इंशाअल्लाह रमजान जोड़ो महीनो रहमतन वारो बरकतन वारो बुधो बुधो मां वाइजन में गालियूं कंदो सिधियूं अबा घरन में गोठन में तवा वट असा वट सबन वट माइन जा वारा ढारा ठेल होंदा न कम जे हवाले से ससनो जो झड़ो भी आहे बटे भार आइन ता आज इन जी इन माई जो वारो सुबह दी जो सिमानी हो माई पचाए रात इन बुआरी सुबाने बुआरी जो वारो होन जो जेकर होन जे बारे में काना चूची उठी जेकर गैस लीक थियो घर सड़े तो हो माई दिसंदी चंदी मो जो वारो तो कोन है झुगो सड़े तो भल सड़े मां जो चावे वारा ढारा ठेल आइन ना पर आज पांजे अमणन के बुधायो पांजे भेण धीअ ज़ाल के बुधा त रमजान जो महीनो थो अचे जेको 3-4 बजे उथी करे बगैर वारन धारन जे सहरियों इफ्तारियूं पचाईंदी पाण त रोज़ो रखंदी पाण ते रब जो रहमत वसंदुस सवाब मिलंदुस घर जे फातिल के रोज़ो रखाईंदी सब जो सवाब कमाईंदी जो सुभान अल्लाह बुधायो उनखे असा उनके तालीम दियो न तरबियत दियो न तजे करे बुधा दोस्तों अजीजो नबी से फरमाए पेरो ॾाड़ो रहमत जो वाउसत हो मगफिरा विचा ॾाड़ा बख्शिश जा बख्शिश ऐलान थे थो आहे को तो अल्लाह बख्शिया फरमाए तो पर आखिरी ॾियाणा इतकुम मिनल्लाह जहन्नम का छोटकारे जा रमजान में जहन्नम जा दरवाजा बंद थी ता वयन जन्नत जा दरवाजा खुली था वयन रमजान जे महीने में रोजेदार जेला समंदर दरिया में मचो इस्तिगफार जो दुआ घुरन आसमान में पक्षी परिंदा इस्तिगफार जी दुआ घुरन रोजेदार जेला हर रोज जन्नत के
खे सिंगारियो वेंदो आहे रोज़ेदार जो रोज़े जे करे वातमा जेका बदो ऐं धप थी थे अल्लाह वटि मुश्क अंबर खां वधीक महबूब आहे क़यामत जे ॾींहुं महशर मैदान में अल्लाह फरमाईंदो फरिश्तो ही नमाज़ी आहे ॾियो इनखे नमाज़ जो सवाब ही हाजी आहे हज जो सवाब ही सखिया सखावत जो सवाब ही रोज़ेदार परे थी वियो असमोली वला उजबी रोज़ो मां अल्लाह जो रब जे लाइ रखे बदलो पंहिंजे हथनि सां ॾींदो मां सो सुभान हिकिड़े खे बादशाह सरदार नवाब जो चमचो ऐं वाठो इनाम ॾे वठ सही वठ हिकिड़े खे खुद बादशाह पाण इनाम ॾे फर्क़ आहे न ॻाल्हाइण था अल्लाह ॿियनि खे फ़रिश्तनि जे ज़रिए इनाम थो ॾिराए रोज़ेदार खे पंहिंजे हथड़नि सां थो इनाम ॾे अल्लाह केॾो रब करीम आहे मुंहिंजा दोस्तो अॼु वाइदो कयो इंशाअल्लाह इन रमज़ान में घटि न कंदासीं ऐं तरावियूं बि पाड़े वारो मस्जिद छॾियो उन में पढ़ंदो जो आलम तरा वारो मुला हुजे अहिड़े ॻोठ में मां जलसे ते वियुसि मूंखे हिकिड़े चयोसीं हिते अहिड़ो को वॾो को कारी मौलवी आंदऊं हाणे 1.5 कलाक थो वठे मां चयो पोइ तोखे छा थो थिए तूं बि घटि खा पी दोलो जॾो पेट करे अचे थो नासनि मां लसी चटणी त निकिरंदी न माण्हू बि थोड़ो घटि खाए पीए पोइ नमाज़ इबादत में आसानी थी पवंदी पोइ काॾे वेंदो आहे चईसी 3 किलोमीटर परे हिकिड़ो ॻोठ आहे उते अलमतर वारो मौलवी आहे वया भी 3 किलोमीटर मोटर भी 3 किलोमीटर रात जो वगड़ो नांग भलाऊं कुत्ता भौकाइंदो घणो टाइम लगे तो जी 2 कलाक पाड़े में मेंबर मेहराब जे पोया घर थस कलाक कुरान बुधण जे लाए तौफीक न थस 2 कलाक कुत्ता तो भौकाए उड़ा तो वई कुरान सा इश्क ना है दादी कुरान सा मोहब्बत ना है कुरान सा इश्क मोहब्बत हो जे आ त 1 कलाक छा अज जवानिया तो के तौफीका ताकत आज वारो थी भी सके थो सुभाणे पोड़ो थी वेंदी भी न सघंदे पछताई पो मुला सूफी वरी असां हिकड़ा माण्हू थींदा थी जवानीअ में रिश्वत दबे खाईंदा जवानीअ में गुनाह डटके कंदा ज़ना शराब पींदा ओ जरे पोड़ा थी ज़ाल के भी न वणे पो बुजुर्ग थींदो अल्लाह सी माफ कर हाणे भींग थी हाणे छा माफ कर नथा समझो माफ अल्लाह कंदो आ ये कोने जो पोड़े के माफ न कंदो पर चवण जो मकसद इहो आ जेका जवानी वारी इबादत रियाज़त आ पोड़ वारी अल्लाह से के जेका खुशी थे थी खुदा जो कसम जवान जे जवानी जे तौबा सा पोड़ो तो मौलाई हाणे रिटायर थियो हाणे त दिसण का बेकार घुमण का बेकार लाचार थियो मौलाई औलाद जवान थियो हलियो बनी बड़ा तकसीम थियो घर तकसीम एकड़ी खट छत ते रींदा मथे ते पखो ही कोन हुंदो पोट चंदा ने ते पवे पोचो तो दंद भी न रहया घुमण का भी बेकार हाणे छा कया हाणे अल्लाह के राजी क्यों पो सूफी थी मुला थी मस्जिद में अची पो पेशमाम ते कार थी डमर थी पोंदो नथा समझो खुदा जो वास्तो जवानी में रब के राजी कयो पोड़प में पो जेका इबादत कंदो अल्लाह सवाब जवानी वारो ॾींदो के न ॾींदो तो ये गाल रमजान शरीफ जो महीनो आ रहमत ने बरकतन वारो आ मां दुआ करण आयो आ अल्लाह रब्बुल इज्जत हजरत मौलाना से मोहम्मद इस्माइल साहब जे जलसे के प्रोग्राम के पांजे बारगाह आलिया में कबूल फरमाए मां भी यकी आयुस माशाअल्लाह ता जो 2-4 कलाक इंतजार कयो जेको टाइम दोस्तन रखियो मौलवी साहब उस्ताद वारन चेसे ठीक आ भला उनी में शिरकत था कयो पांजो जलसो आ वरी मुखे परे पंधा वणो आ दुआ है अल्लाह रब्बुल इज्जत मुझे कलमात के कबूल फरमाए अच्छे तो मेहमान रमजान अल्लाह जो कदर नसीब फरमाए वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन आमीन या रब्बल